आगाह के अवां खे अहम ख़बर है। बलोचिस्तान अवामी पार्टी जो अगवान ऐं अॻूणो स्पीकर अब्दुल क़ुद्दूस बिज़न जो अॼु बलोचिस्तान जे नए वॾे वज़ीर जे उहिदे जो हलफ़ खणंदो। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। हलफ़ बरदारी तक़रीब में अॼु शाम 4 वॻे गवर्नर हाउस में मुनक़द कई वेंदी। गवर्नर सैयद ज़हूर आगा अब्दुल क़ुद्दूस बिज़न जो खां वॾ वज़ारत जो हलफ़ खणाईंदो। तक़रीब में असेंबली मेंबर, सियासी जमायतुनि जा अॻवान ऐं सिविल तोड़े मिलिट्री इख़्तियारियूं बि शिरकत कंदियूं। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। बलोचिस्तान अवामी पार्टी जो अॻवान ऐं अॻूणो स्पीकर अब्दुल क़ुद्दूस बिज़न जो अॼु बलोचिस्तान जे नए वॾे वज़ीर जे उहिदे जो हलफ़ खणंदो। हलफ़ बरदारी तक़रीब अॼु शाम 4 वॻे गवर्नर हाउस में मुनक़द कई वेंदी। गवर्नर सैयद ज़हूर आगा अब्दुल क़ुद्दूस बिज़न जो खां वॾ वज़ारत जो हलफ़ खणाईंदो। तक़रीब में असेंबली मेंबर, सियासी जमायतुनि जा अॻवान ऐं सिविल तोड़े मिलिट्री इख़्तियारियूं बि शिरकत कंदियूं। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। बलोचिस्तान अवामी पार्टी जो अॻवान ऐं अॻूणो स्पीकर अब्दुल क़ुद्दूस बिज़न जो अॼु बलोचिस्तान जे नए वॾे वज़ीर जे उहिदे जो हलफ़ खणंदो।